पाकिस्तान ईरान ना चांवरी सामूंडी खुराक समेत केतिरनि शयुनि जी बरामद जी इजाज़त ॾेई छॾी। ईरान रस्ते बरामद लाइ बैंक गारंटी ऐं लेटर ऑफ क्रेडिट जी शर्त खां आरज़ी छूट हूंदी। पधिराई मूजिबि ज़मीनी रस्ते अज़रबैजान ऐं विच एशियाई मुल्कनि ना बरामद जी इजाज़त ॾिनी वई आहे। ईरान ना चांवर, सामूंडी खुराक, गोश्त, बसर, मके ऐं मेवनि समेत केतिरनि शयुनि जी बरामद जी इजाज़त ॾिनी वई आहे। ख़िते जा मुल्क असांजे दुश्मन खे जाइ न ॾियनि। जितां बि असां ते हमला थींदा उन्हनि खे निशानो बणायो वेंदो। ईरानी सदर पाड़ेसरी मुल्कनि खे सख़्तु पैगाम ॾींदे ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं ख़िते जा मुल्क तरक़ी सलामती चाहिनि था त जंग में दुश्मननि खे पंहिंजी सरज़मीन ईरान ख़िलाफ़ इस्तेमालु थियणु न ॾियनि। ईरान जारियत ते यकीन नथो रखे, पर जेकॾहिं कंहिं मुल्क मां ईरान जे इंफ्रास्ट्रक्चर या मुआशी मर्कज़नि खे निशानो बणायो वियो त उन जो भरपूर ऐं सख़्तु जवाबु ॾिनो वेंदो। अमरीका ईरान सां जंग लाइ पंहिंजो टियों बहरी ॿेड़ो विच ओभर ॾांहुं रवानो करे छॾियो। अमरीकी मीडिया मूजिबि अख़्तियारी तस्दीक़ कई आहे त अमरीकी बहरी ॿेड़ो जॉर्ज H.W. बुश वर्जीनिया मां विच ओभर ॾांहुं रवानो थी वियो आहे। अमरीकी बहरी ॿेड़ा जेराल्ड फोर्ड ऐं इब्राहिम लिंकन अॻे विच ओभर में मौजूदु आहिनि। यमन जा हुसी बि विच ओभर जी जंग में शामिल थी विया। इसराइल ते हमला शुरू करे छॾियाऊं। हुसी ग्रुप जो चवणु आहे त इसराइल ते बैलिस्टिक मिसाइल सां हमला कया विया आहिनि। हमलनि जो हदफ़ ओलहंदे किनारे जे ॾाखिणे इलाइक़नि में इसराइली फ़ौज ताक हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान जे विच में हफ़्ते दौरान ॿियो भेरो टेलीफोनिक राब्तो। ख़िते में हलंदड़ चिकताण घटाइण जे लाइ ख़यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म हाउस मौजूदु वज़ीर आज़म ईरानी सदर जे विच में ॻाल्हि ॿोल्हि 1 कलाक ताईं जारी रही। वज़ीर आज़म ईरान ते शहरी ठिकाणनि समेत इसराइल जे लाॻीतो हमलनि जी मज़म्मत कई। ॾुखियनि हालतुनि में ईरानी अवाम सां पाकिस्तान जे मुकमल ॿधी हिमायत जो इज़हार कयो। वज़ीर आज़म ईरानी सदर खे पंहिंजे नाइब वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां अमरीका नाल इस्लामी मुल्कनि सां जारी सफ़ारती राब्तनि खां आगाह कयो। शहबाज शरीफ़ उमीद ज़ाहिर कई त गॾियल कोशिशुनि सां चिकताण जे ख़ात्मे जो को असराइतो रस्तो निकिरी वेंदो। ईरानी सदर ॻाल्हियुनि ऐं ॾियाकड़ी जे लाइ पाकिस्तान जे हकारी किरदार जी वाखाण कई। ईरान ऐं अमरीका विच में जंग रोकण जे लाइ सफ़ारती मिशन तहत 29 मार्च इस्लामाबाद में 4 मुल्की इजलास थींदो। इजलास में पाकिस्तान, तुर्की, सऊदी अरब ऐं मिस्र जा परॾेही वज़ीर शिरकत कंदा। नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर साख डार बि इजलास जी सदारत कंदो। साख डार जो चवणु सऊदी अरब, तुर्की ऐं मिस्र जा परॾेही वज़ीर सुभाणे इस्लामाबाद में मुलाक़ात कंदा। टिनी मुल्कनि जा परॾेही वज़ीर मुलाक़ात कंदा। वज़ीर आज़म सां पिणु मुलाक़ात कंदा। नेक नियती सां तकरार ख़तमु करण जी कोशिश करे रहिया आहियूं। सभई दोस्त मुल्क पिणु सहकार कनि पिया। G7 मुल्कनि पारां ईरान जंग में शहरनि ऐं बुनियादी ढांचनि ते हमला फौरी तौर रोकण जो मुतालबो। G7 मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जे इजलास जी पधिराई में इलाक़ाई इतिहादनि, शहरी आबादियुनि ऐं अहम इंफ्रास्ट्रक्चर ते तकरारनि जा असर घटाइण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो। हॉर्मुज़ लंघ में जहाज़नि जी महफ़ूज़ ऐं टोल फ्री आज़ादी बहाल करण जी ज़रूरत ते ज़ोर। पेरिस में थियल G7 मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जे इजलास में सऊदी अरब, ब्राज़ील, ॾखण कोरिया, भारत ऐं यूक्रेन जे परॾेही वज़ीरनि जी शिरकत।
ईरान डील चाहे तो उन सां ॻाल्हियुनि जो अमल जारी आहे ऐं सदर न थिया त अमरीका हिन वक़्त ताईं ख़तमु थी चुको हुजे हा मूं ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि कातिलनि खे मुल्क बदर कयो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो मीडिया सां ॻाल्हियो। संदसि चवण त ईरान 47 सालनि खां विच ओभर में ब्लैकमेल करे रहियो हो। नेटो कागज़ी शींहुं आहे, हमेशह नेटो जी मदद कई, पर नेटो अमरीका जे कमु न आयो, उहा उन जी वॾी ग़लती आहे। नेटो जो पुतड़ सऊदी अरब, कतर, यूएई, बहरेन, कुवैत मदद कई ऐं विड़िया। तुर्किया पाण खे हिन मामले खां परे रखियो। ट्रंप जे हमला रोकण जे ऐलान बावजूद इसराइल जा ईरानी तवानी ठिकाणनि ते हमला। ईरानी बड़ी वज़ीर अब्बास रागची चयो आहे त इसराइली ईरान जे ॿिनि वॾनि स्टील जे कारखाननि, हिकु पावर प्लांट ऐं सिविल एटमी ताक़त समेत केतिरनि ई शहरी इमारतुनि ते हमला कया आहिनि। इसराइल जा ईरानी बुनियादी सिविल ढांचे ते हमला अमरीकी सदर जी सिफ़ारतकारी लाइ ॾिनल मोहलत जो पुतड़ आहिनि। इसराइल जी दावा आहे त हुन उहे हमला अमरीका सां गॾिजी कया। ईरान पावर प्लांट, सिविल ऐं एटमी ताक़त समेत ॿियनि हंधनि ते हमले जी ॻरी क़ीमत उगाड़ींदो। सऊदी अरब जे प्रिंस सुल्तान एयरबेस से ईरान जो हमलो हो, 12 अमरीकी फ़ौजी ज़ख़्मी, रिफ्यूलिंग जहाज़नि खे नुक़सान। अमरीकी अख़बार मूजिब सऊदी अरब जे प्रिंस सुल्तान एयरबेस ते ईरान पारां मिज़ाइल ड्रोन सां हमलो। अमरीकी अख़्तियारनि पारां 12 अमरीकी फ़ौजी ज़ख़्मी थियण जी तस्दीक़। ॿिनि एहलकारनि जी हालत ॻणिती जोगी। ईरान में फ़ौजी मक़सद हासिल करण बावजूद हुर्मुज़ जो सामूंडी लंघ खुलियल रखण चैलेंज बणिजी सघे थो। अमरीका इंतज़ार में आहे त ॻाल्हियुनि में ईरान जी नुमाइंदगी केरु कंदो। असां ईरान में ज़मीनी फ़ौज लाहिण बावजूद पंहिंजा मक़सद हासिल करे सघूं था। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो फ्रांस में G7 परॾेही वज़ीर जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हियो। संदसि चवण त अमरीका जंग ख़तमु थियण खां पोइ हुर्मुज़ जो सामूंडी लंघ खुलियल रखण ते आलमी सहकार हासिल कंदो। ख़दशो आहे त ईरान हुर्मुज़ लंघ जे लाइ टूल सिस्टम क़ाइमु करण जो फ़ैसिलो करे सघे थो। ईरान ॿिनि पाकिस्तानी जहाज़नि खे आबनाए हुर्मुज़ वटां गुज़रण जी ख़ासि इजाज़त ॾेई छॾी। शिपिंग ज़रियनि मूजिब PNSC जो जहाज़ मुल्तानी चार्टर जहाज़ PLK आबनाए हुर्मुज़ वटां निकिरी विया। चार्टर जहाज़ में 2.5 करोड़ लीटर खां वधीक ख़ाम तेल भरियल आहे। ॿई जहाज़ 31 मार्च ते पाकिस्तान पहुचंदा। अवाम जे लाइ ख़ुशख़बरी। हुकूमत पारां मोटरसाइकिल ऐं 3 फीथनि वारनि गाॾियुनि खे पेट्रोल सब्सिडी ॾियण जो इम्कान। हुकूमत तरफ़ां मख़सूस वाहिदारनि खे 20 खां 30 लीटर माहवार टारगेटेड सब्सिडी जी तजवीज़ साम्हूं आई आहे। सब्सिडाइज़ पेट्रोल जी फ़राहमी जे लाइ QR कोड फ़राहम कयो वेंदो। इन बाबति जल्द ऐलान जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिब किफ़ायत शहरी मंसूबे ते अमल करण जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत सूबनि खां 154 अरब रुपया घुरी रही आहे। पाकिस्तान IMF जे विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। मंज़ूरी बाद EFF तहत पाकिस्तान खे $1 अरब कर्ज़ जी किस्त मिलंदी। RSF प्रोग्राम तहत $1 करोड़ फ़राहम कया वेंदा। ॿिन्ही प्रोग्राम तहत मजमूई अदायगियूं वधी $4.5 अरब ताईं पहुची वेंदियूं। IMF मूजिब पाकिस्तानी मैशत में सुधारे जो लाड़ो ॾिसण में अची रहियो आहे। महांगाई, करंट अकाउंट खसारो कंट्रोल में रहियो ऐं परॾेही नाणे जा ज़ख़ीरा पिणु वधिया।
कमज़ोर तबिके खे महांगी तमाने जे असरनि खां बचाइण जे लाइ सराइता क़दम खंया वञनि। कणक पॉलिसी नंढनि आबादगारनि जी सिधी माली मदद जे लाइ ठाही वई आहे। कणक ख़रीदारी पॉलिसी हुकूमत जी वसी विजन मूजिबि तयारु कई वई। पॉलिसी मां 3,30,000 आबादगार सिधी रीति फ़ाइदो हासिल कंदा। कणक जी इमदादी क़ीमत 2,300 रुपया मुक़ररु कई वई आहे। पहिरियों भेरो कणक सिर्फ़ रजिस्टर्ड हारी कार्ड होल्डर्स खां ख़रीद थींदी। सीनियर वज़ीर शर्जील नामेमण जो कणक ख़रीदारी पॉलिसी बाबति बयान। संदसि चवण आहे त हिन साल हुकूमत बारदाणो फ़राहम न कंदी। आबादगार पंहिंजा थेला पाण आणींदा। थेले लाइ 60 रुपया सिंध बैंक में जमा थींदा। 1 अप्रैल खां 109 मरकज़नि ते कणक ख़रीदारी शुरू थींदी। हारी कार्ड तहत आबादगार DEP ऐं भाण ते सब्सिडी मिलंदी। ढखड़ भरिसां चोरी जी कोशिश दौरान मज़म्मत नौजवान क़त्ल। ॻोठ मोहम्मद बख्श लाहौर में चोर घर अंदर चोरी जे इरादे सां दाख़िल थिया। सुजाॻ ते घर धड़ियनि मज़म्मत कई। हथियारबंदनि जी फायरिंग में राशिद लोहर मारिजी वियो। मक़तूल जे पीउ जो चवणु आहे त राशिद ईद घुमण जे लाइ मामन वटि आयल हो। चोरी मज़म्मत ते चोरनि खेसि क़त्ल कयो। सूबेदार भरिसां पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग में नौजवान क़त्ल। ॻोठ सन्नू सोलंगी में सोलंगी बिरादरी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग में मंसूर सोलंगी मारिजी वियो। वाक़े बाद पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतक़िल।